जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि मांग महीने जी कथा जो अध्याय 8। मां हिन अध्याय खां पहले 7 अध्याय अपलोड करे चुकी आहियां। तव्हां हिन अध्याय खे ॿुधण खां पहले उहे 7 अध्याय बि ज़रूरु ॿुधजो। अचो त ॿुधूं अध्याय 8। सभई प्रेम सां चओ विष्णु भगवान जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय। कर्मनि जो फल। यमदूत चवण लगा त हे विकुंडल, जेके मांस आहारी ॿियनि जीवन जी हिंसा कनि था से रत पुई रोग ऐं रत सां भरियल नदीअ में वञी गोता खाइनि था। विछुनि ऐं नांगनि जे ॾंगनि सां सताइजी बेहोश थी वञनि था। यमदूत उन्हनि खे जंजीरनि सां जकड़े मुदगरनि सां मारनि था। जेके जीव हत्या कनि था तन खे बरंदड़ बाहि जे भटीअ में विझी तंहिंखां पोइ नरक नदीअ में ॿोड़े मारनि था। जेके मधु पीअनि था उन्हनि खे ॻिचीअ में नैल विझी हुन जे मथां तेजाब जूं बाल्टियूं हारनि था। जेके माता पिता जा द्रोही आहिनि उन्हनि खे तिखनि तिखनि सुअनि ऐं नेजर सां किने खूह में विझी मारनि था। पर स्त्री गमन करण वारनि जो बि अहिड़ो ई हाल थिए थो। जेके कूड़ा उपदेश ॾेई माण्हुनि खे बरगलाइनि था उन्हनि खे सूअनि जे ठहियल कटहरे मथां हर घड़ीअ सटकाइनि था। हुननि जे बदन मां रत रेला करे वहे थो ऐं ॾाढो हाहाकार कनि था। जेके स्त्रियूं पर पुरुषनि सां गमन कनि थियूं उन्हनि खे लोह जे ततल थंब सां ॿधी यम जा दूत डंडा ई डंडा हणनि था। हे विकुंडल हाणे धर्मात्माउनि जा लक्षण ॿुध। जेके सभिनी तीर्थनि जो स्नान कनि था ऐं सदाई धर्म जी पालना कंदा रहनि था, इंद्रियुनि खे विषयनि खां रोके सचे दिलि ऐं सचे निश्चय सां भॻवान जी भक्ति कनि था, अंधे लूले लंगड़े मोहताज या साधु ब्राह्मण जी जेके सेवा कनि था, तन खे बिना संशय स्वर्ग जी प्राप्ति थिए थी। अन्न ऐं जल जहिड़ो को बि उत्तम दान दुनिया में कोन्हे, छो त अन्न जो दाता प्राणनि जो दाता करे लेखबो आहे। तुलसीअ जी सेवा करण करे देवताऊं मन मांगियो ॾियनि था। तुलसीअ जे दलनि सां जेको शिव ऐं विष्णुअ जी पूॼा कनि था से बि वैकुंठ में वञी वासो कनि था। जेके गंगा जमुना गोदावरी पुष्कर अयोध्या काशी वृंदावन द्वारका जगन्नाथ प्रयाग रामेश्वर आदि तीर्थनि ते शुद्ध भावना सां वञी स्नान कनि था, तन जे जन्म जन्म जा पाप ईअं भस्म थी वञनि था। जीअं सुकल गाह ऐं अग्नि हिक खिन में साड़े भस्म करे छॾींदी आहे। उन्हारे में जल जो दान ऐं सियारे में कंबल आदि गरम वस्त्रनि जे दान करण करे स्वर्ग जी प्राप्ति थिए थी। दत्तात्रेय ऋषि चवण लॻो त हे राजन, जेतिरा दाणा अन्न जा को दान करे थो ओतिरा साल हू स्वर्ग लोक जा सुख भोगे थो। जेको सिज उभरण खां अॻे स्नान ऐं संध्या उपासना करे थो तंहिंजे वेझो को बि दुख नथो अचे। कंहिं मंदिर शिवालय में वेही भॻवान जी भक्ति करणु सभिनी धर्मनि में श्रेष्ठ आहे। तंहिंखे ॿिए कंहिं धर्म करण जी ज़रूरत ई कोन्हे। जेके मनुष्य बिना स्नान संध्या जे भोजन खाइनि था उहे पाण त नरक में वञनि था, पर उन्हनि जा पितर बि अधोगतीअ खे प्राप्त थियनि था। उते हू उञायल ऐं बुखायल रहनि था। वरी मांग महीने स्नान करण जो एतिरो त वॾो महात्म आहे जो कहिड़ा बि पापी जीव हिन संसार सागर मां तरी उत्तम गतीअ खे पाइनि था। जेके जीव माता पिता जी सेवा कनि था उहे सदाई सुखी रहनि था। जा स्त्री तन मन सां पतीअ जी सेवा करे थी सा सदाई सुखी रहे थी। कंहिं कविअ सच चयो आहे, भॼन स्वरूप कोहियारी। जा ध्यान धणीअ जो धारींदी सा सरतियूं सतकुल तारींदी। जा टहल पतीअ जी टारींदी सा हीरा हथ मूं हारींदी। जेका प्रेम पतीअ सां लाहींदी सा वैकुंठ धाम वसाईंदी। खणी खाक लिंगनि खे लाहींदी सा दुखड़नि में न दारींदी।
जेका पतीअ जे दिल खे दुखाईंदी सा नीच जन्म खे पाईंदी पवित्रता धर्म विञाईंदी विझी खीर में फिटकी खाईंदी सा नार नदी सा नार वॾी वॾी भाॻिणी आ जा पतीअ पुठियां विरागिणी आ न त निपटी कारी नांगिणिया जेका नफ़रत साण निहारींदी जेका चरण पतीअ जा चाहींदी सर्व सुखनि खे पाईंदी हेमा सिर जो ताज बणाईंदी ऐं तन मन वरतां वारींदी जेके स्त्रियूं पतीअ जी सेवा नथियूं कनि या जेके जीव धर्म कर्म ऐं माता पिता जी सेवा खां भ्रष्ट आहिनि से अवश्य नरक में वञनि था ऐं उते अति दुख भोगनि था। इति श्री पद्म पुराणे मांग महात्मे 8 अध्याय संपूर्ण थियो। सभई प्रेम सां चओ विष्णु भगवान जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय, मोर मुकुट बंसी वारे जी जय। ओम जय जगदीश हरे स्वामी जय जगदीश हरे भक्त जनों के संकट दास जनों के संकट क्षण में दूर करे। ओम जय जगदीश हरे जो ध्यावे फल पावे दुख बिन से मन का स्वामी दुख बिन से मन का सुख संपत्ति घर आवे सुख संपत्ति घर आवे कष्ट मिटे तन का। ओम जय जगदीश हरे माता पिता तुम मेरे शरण गऊँ मैं किसकी स्वामी शरण गऊँ मैं किसकी तुम बिन और न दूजा प्रभु बिन और न दूजा आस करूँ मैं जिसकी। ओम जय जगदीश हरे तुम पूरन परमात्मा तुम अंतर्यामी स्वामी तुम अंतर्यामी पार ब्रह्म परमेश्वर पार ब्रह्म परमेश्वर तुम सबके स्वामी। ओम जय जगदीश हरे तुम करुणा के सागर तुम पालन करता स्वामी तुम पालन करता मैं मूर्ख कलकामी मैं सेवक तुम स्वामी कृपा करो भरता। ओम जय जगदीश हरे तुम हो एक अगोचर सबके प्राणपति स्वामी सबके प्राणपति किस विध मिलूं दया में किस विध मिलूं दया में तुमको मैं कुमति। ओम जय जगदीश हरे दीन बंधु दुख हरता तुम ठाकुर मेरे स्वामी तुम रक्षक मेरे अपने हाथ उठाओ अपने शरण बिठाओ द्वार पड़ा तेरे। ओम जय जगदीश हरे विषय विकार मिटाओ पाप हरो देवा स्वामी पाप हरो देवा श्रद्धा भक्ति बढ़ाओ प्रेमा भक्ति बढ़ाओ संतन की सेवा। ओम जय जगदीश हरे तन मन धन और संपत्ति सब कुछ है तेरा स्वामी सब कुछ है तेरा तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा। ओम जय जगदीश हरे जगदीश्वर जी की आरती जो कोई नर गावे स्वामी आरती जो गावे कहत शिवानंद स्वामी कहत शिवानंद स्वामी मन वांछित फल पावे घर लक्ष्मी आए सब दुख मिट जाए। ओम जय जगदीश हरे ओम जय जगदीश हरे स्वामी जय जगदीश हरे भक्त जनों के संकट दास जनों के संकट क्षण में दूर करे। ओम जय जगदीश हरे। बोलिए विष्णु भगवान की जय।